मटियारी लॻे खंडू वेझो ॻोठ दड़ल खोसो जा रहवासी खंडू स्टॉप ते नेशनल हाईवे ते मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया। जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां सवें गाॾियूं बीठी वयूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त कचे अंदरि ॿेले खाते जी सरकारी ज़मीननि ऐं असांजे पोखियल फसलनि ते इलाइक़े जे बाअसर माण्हुनि ॿाहिरियां हथियारबंद माण्हू घुराए विहारे छॾिया आहिनि। बाअसर माण्हू खूनरेज़ी कराइण चाहिनि था। असां खोसा, माछी, भचा, समा ऐं ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू अमन चाहियूं था, पर हथियारबंद जदीद हथियारनि सां राति ॾींहुं फायरिंग कंदा रहनि था। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त इलाइक़े जे बाअसर वॾेरे नवीद समूह ऐं संदसि साथारनि हथियारबंद माण्हू घुराया आहिनि। जुमे नमाज़ दौरान ॾींहं ॾिठे पिण हथियारबंदनि असांजे घरनि ते फायरिंग कई आहे। ॾींहुं राति फायरिंग सबबि इलाइक़े वासियुनि जूं निंड्रियूं हराम थी वयूं आहिनि ऐं इलाइक़े जो अमन ख़राब थी वियो आहे, पर इंतज़ामिया चुप जो रोज़ो रखी छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।